माई सोने पानी तो भरिया। जी हासिल खाई थी। अच्छा अबा सरफराज सोनी चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे या न वणे छा थी चवणु चाहीं? त बस सत समुंड हुजनि जेके पीअण वारो केर बि न हुजे, सत ज़मीनियूं हुजनि जिथे हलण ऐं रहण वारो केर बि न हुजे, ज़िंदगी बि हुजे पर जीअण वारो केर बि न हुजे। न बस सरफराज़ अहिड़ी हयाती जो कहिड़ो फ़ाइदो जंहिंमें को मक़सद बि हासिल न कजे। छा ज़िंदगी आई आहे? माई सोने तूं चवणु छा थी चाहीं? मूंखे त ईअं थो लॻे त तूं लफ़्ज़नि जे वसीले मुंहिंजी तौहीन करणु थी चाहीं। भाउ सरफराज़ छा थो चवे? तौहीन? मां तुंहिंजी? कॾहिं मां पंहिंजे बचनि जी तौहीन कंदी आहे? तूं सच ॻाल्हायो आहे बा? हा उहो सच जेको हसम ॾाढो घटि थींदो आहे। मतलब त तूं पाण सच ॿुधाए, मूंखे कूड़ो करण थी चाहीं? ना भाउ हीअं न छो, मां ग़रीब केरु थींदी आहियां सभु चवण वारी, पर सोनी हमेशह सच ॻाल्हाईंदी आहे। अब सच कंहिंखे वणे न वणे। अबा ही जे मंज़िल ते तूं पहुतो आहीं न, जेके तुंहिंजा हाल थिया आहिनि, इन जो कारण केरु आहे? न तो सोचियो आहे? न आउं थी तोखे ॿुधायां, इन जो कारण तूं पाण आहीं। पंहिंजे भाइरनि जो क़त्ल, भाॼाइनि सां वेर, भेणनि सां ज़ुल्म, ज़ालुनि खे तलाक़ूं, सभु छा आहिनि? ही हवेली ते ढाकड़ा हूंदा हुआ, हाणे छा आहे? वीरान पई आहे। हवेली त न आहे न बा, हवेली त रही न आहे, हिकिड़ी ताफ़ वांगुरु आहे। इहो सभु कंहिंजे करे थियो आहे? सरफराज़ सोनी सच ॻाल्हाईंदी आहे, तूं कंहिंखे वणे न वणे सभु तुंहिंजे करे थियो आहे। इन जो कारण तूं पाण आहीं। ऐं सुणी, मां चवां थो अकुल सां ॻाल्हाए, इहो कॾहिं बि न विसार त तूं कंहिंसां मुखातिब आहीं। मूंखे ख़बर आहे, आउं त जेके पंहिंजो पुटु सम्झां थी उन सां पई ॻाल्हायां, पर उहो अलाए माउ जो दर्जो ॾे थो अलाए न। आउं त जिन जा प्रकार ॾिसां पई उन जा वाज़े बि कयां बा। सोनी हमेशह सच ॻाल्हाईंदी आहे, मूंखे कंहिंखे वणे न वणे मां मजबूर आहियां जो तोखे माउ जो दर्जो ॾेई चुको आहियां, न त तोखे इन जुरत जी सज़ा ज़रूर ॾियां। ये सज़ा थिए न तुंहिंजे साम्हूं? मारे छॾ, फ्रांस मूंखे ज़रूर सज़ा ॾे। सभिनि सां जी सज़ा सभिनीनि खे ॾिनी अथई, मूंखे बि ॾे। मां जो मान रखणु चाहींदो न, चवां थी अबा या इन जो मान रख, मान रखी त रख, तुझे वसाया पोइ जेकॾहिं मान रखंदे न केतिरियूं हवेलियूं आबाद थींदियूं। हीअ मुंहिंजो रओ बि अथई, आउं बि तुंहिंजे आॾो आहियां। जेको फ़ैसिलो करणु चाहीं तो करे छॾ, मारे छॾ भले मूंखे।
शुची तोखे को स्वभाव न लगे पापा मुझे आयो थी तो क्या चे तो के कुछ न थे ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।